बेचे मोडा हाणे कीअं हवा निकिरी वई थी छोरा। बस यार गाल न पुछ, चंद्र जो कॾहिं टीहों कॾहिं 29 बि थींदो आहे। नेठ चढ़ी वयमि हथ पुलिस जे एॾा वॾा फुट जेॾा छापर हूंदा हुया, कटे कबूतर बनाए छॾियो अथनि मूंखे। छोरा हंगाए टिकण में इहो त ॿुधाए भला तोखे कीअं पकड़ियो अथनि। साईं शाम जा 5 थियनि पिया, राउती कचे में मौजूद हुयुसि। साग मक्खण सारनि जी मानी सां ड्रव करे खाधो। पोइ सोचुमि झटि घड़ी फेसबुक ते लाइव अची परस्तारनि सां कचहरी कयां। जीअं मोबाइल जो कैमरा ऑन कयो, ददका पइजी विया। पुलिस असुल मूंखे मुछनि खां वठी गीलींदी वई वॾा। छोरा गाबे मोंडा इहो त ॿुधाए पुलिस वारनि मरमत बि तुंहिंजी सुठी कई हूंदी। अॻ में भला कद हूंदो हुई, हेॾा छापर जॾहिं खां पुलिस जे हथ चढ़ियो आई टिकण जा वार बि खुसी विया अथई। सफ़ा हाकी माचिस जी दॿी जेतिरो थी वियो आहे निभागा। अरे बाबा ही जेके पलेस्तर जड़िया पिया आहिनि, अॾा भॻा पिया आहिनि, सॼी पुलिस जी मरमत थियल आहे। ही मुंहिंजे पुठियां जेको सिपाही बीठो आहे, इन मुंहिंजूं मुछां पटे पाण खे हणी छॾियूं अथसि। सियाणा सही चवंदा आहिनि, बेवफ़ा यार खां बिजलीअ जी तार खां पुलिस जी मार खां मौला बचाए। जमादार साहब तूं त शक्ल मां ई ॾिसण सां धौंस लॻी थो। मां सम्झां थो तूं घटि कोन कयो हूंदई। वॾा जॾहिं हिनखे पकड़ियो वे, हिन खां कहिड़ो सामान बरामद थियो? अरे बाबा अहिड़ा फटका आयामांस, दस्त कढी छॾियामांस। बाक़ी जंहिं ॾींहुं हिनखे पकड़ियोसीं, हिन जी जेब मां हिकु नंढी पणी ऐं कागज़ जो टुकड़ो निकितो, जंहिंमें शेरो शाइरी लिखियल हुई। बाबा वेही वेही हिकु गीत ठाहियो आहे, जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे त ॿुधायांव। वारो कर भौंक भौंक जल्दी। डो कया मूं ॾाढा असुल, हाणे वेठो पछतायां थो। सुबुह शाम बूटनि सां पुठी पंहिंजी कुटायां थो। 12 नंबर के 15 नंबर बूटनि जी साइज़ ॿुधायां थो। सुबुह शाम बूटनि सां बूत पंहिंजो कुटायां थो। ॾोह कया मूं ॾाढा असुल, हाणे वेठो पछतायां थो। सुबुह शाम बूटनि सां पुठी पंहिंजी कुटायां थो। छोरा सनू दस्त हणाए टिकण में हाणे ॿियनि धाड़ियलनि खे तूं छा मैसेज ॾियण चाहीं थो? राउती कचे में जेका ज़िंदगी गुज़ारींदो है उहा भली हुई या ही ज़िंदगी भली आहे? बाबा साईं हक़ीक़त पुछो, हाण वारी ज़िंदगी बहितर आहे। कानूनी तरीक़े सां पंहिंजी सज़ा पूरी करे बकाई ज़िंदगी शहर में इज़त सां गुज़ारींदुसि। कुझु ॾींहंनि जी तकलीफ़ आहे, पोइ पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियारे मुआशिरे जो हिकु सुठो इंसान बणाईंदुसि। बाबा ॿियनि सभिनी कचे जे धाड़ियलनि खे बि मुंहिंजो इहो पैगाम आहे त पंहिंजे पाण खे हुकूमत हवाले कयो। ॾोहनि जी दुनिया में कुझु कोन मिलंदो वे। केतिरे ताईं जंग जे बिलनि जीअं लिखंदा रहंदा वे, हुकूमत तव्हांखे कोन छॾींदी। भलो हिन में तो पाण खे सरेंडर करे बकाया ज़िंदगी इज़त जी गुज़ारियो। बाबा वॾा ॾिसी थो न पुलिस जी मार जो जादू। अॻ में कीअं फेसबुक ते लाइव अची बक बक कंदो आहे, अहिड़ा डोज़ ॾिनामांसि, राउती कचे जा रस्ता ई विसरी विया अथसि। वॾा यल दॿ हाणे